जी नाज़रीन, गौसपुर में आम ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। गौसपुर में अब्दुल नबी मलिक की रिपोर्ट मूजिब SSP कश्मीर कंदकोट रोयल खोसो की हिदायतुनि ते गौसपुर थाने के SHO गुलाम सरवर गोंदल ऐं संदन टीम की बरवक़्त कार्रवाई गौसपुर लिंक रोड तां फुरथियल मीरानी बिरादरी की मोटरसाइकिल 2 कलाकनि अंदर पुलिस रिकवर कराए मालिकनि हवाले करे छॾी, जॾहिं त हिक जवाबदार के गिरफ़्तार करण की पूर्ण दावा कई है। ओॾां मीरानी बिरादरी के माण्हुनि ख़ुशी में गौसपुर SHO गुलाम सरवर गोंदल के एज़ाज़ी हार पुण पारायो। इन मौके ते मोटरसाइकिल मालिकनि जो चवणु हो त SSP कश्मीर कंदकोट रोयल खोसो की हिदायतुनि ते SHO गौसपुर गुलाम सरवर गोंदल ऐं संदन टीम में कार्रवाई कंदे फुरथियल मोटरसाइकिल रिकवर कराए एक जवाबदार के गिरफ़्तार करे वरितो आहे। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ गौसपुर।